अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां तव्हांजी होस्ट अनाया। चौथे हिसे जा 3 सितारा कैप्रिकॉन जद्दी, अक्यूरस दिलो, पाइसिस हौत। हलो त हली ॾिसूं हिन हफ़्ते तव्हांजे लाइ छा पिया चवनि। कैप्रिकॉन जद्दी, तव्हां पंहिंजे मथां को वॾो भार विझी छॾियो आहे। तव्हां केतिरियूं ज़िमेदारियूं क़बूल करे छॾियूं आहिनि। हाणे तयारु थी वञो, उन ई मसरूफ़ियत में तव्हां कीअं निभाईंदा। हेॾां होॾां नज़र रखो ऐं सूरत हाल खे सम्झो। थोरी जेकॾहिं ग़लती थी वई त पोइ तव्हांखे ई भुगतणो पवंदो। त पोइ मसरूफ़ियत वारी ज़िंदगीअ में ज़िमेदारियूं कीअं संभालींदा। मुश्तरी तव्हांजे सिहत जे खाने में अची वियो आहे। तव्हांजो कई महीननि खां वठी सिहत जो मसइलो हली रहियो हो, जेको पिणु मसइलो हल थी रहियो आहे। इहा हिकु वॾी ख़ुशनसीबी आहे। सिहत जा मसइला तव्हांजा हल थी रहिया आहिनि। दिलो, फैमिलीअ जे हालतुनि ते नज़र रखो ऐं सोचियो। पंहिंजे फैमिलीअ जे मामलनि ते हींअर ई सम्झणु शुरू करे छॾियो ऐं ज़हन में पिणु रखो त अॻिते हली पंहिंजी फैमिलीअ जे लाइ छा करिणो आहे। इहो तमामु ज़रूरी आहे। नंबर 2, तव्हां पंहिंजा माली मामला पिणु सोचे रहिया आहियो, जेको तव्हां वटि आहे ई न। जे आहे त पोइ बि तव्हांखे सम्झ में न अची रहियो आहे। सोचो, ज़रूरु का गड़बड़ आहे। अॻिते हली माली मामलनि लाइ घणो कुझु थियण वारो आहे। त पोइ अगरि तव्हां वटि पंहिंजो पैसो हूंदो त कमु ईंदो। त पोइ तव्हां पंहिंजी बजट सही नमूने ठाहियो। जेको बि पैसो हींअर अची रहियो आहे उन ते ध्यानु ॾियो। पाइसिस हौत, तव्हां हमेशह खां परेशान रहंदा आहियो। काफ़ी सालनि खां पाण खे कोसे रहिया आहियो। ज़रूरत खां वधीक फ़िक्रनि ऐं उलझन जो शिकार रहिया आहियो। पर तव्हांजे लाइ का ख़ुशख़बरी आहे। को मकान मटाए रहिया आहियो या उन जी का ख़ुशी मिली रही आहे, या त घरेलू ज़िंदगीअ में को ख़ुशगवार वाक़ियो अची रहियो आहे, उन मां लुत्फ़ अंदोज़ थी रहिया आहियो। या को नओं घर मिली रहियो आहे, उन जी ख़ुशी मिलंदी। जेकॾहिं का जाइदाद वठी या विकिणी रहिया आहियो त पोइ उन मां तमामु सुठा ऐं घणा फ़ाइदा मिली रहिया आहिनि। अल्लाह ताला तव्हांखे घरेलू ज़िंदगीअ में ख़ुशियूं ॾेई रहियो आहे, जंहिंसां बोझ काफ़ी घटिजी वेंदा।